शाफिए मशर साकिए कोसर तू वहाँ तैयब तू वहाँ ताहिर। आशिक़ रसूल जो सुभान अल्लाह। मां मुसलसल सफ़रन में हुयम एॾे गंदावा झलमक्सी ओस्ता मोहम्मद जाफराबाद बलोचिस्तान 2-3 ॾींहं प्रोग्राम आहे। कल दरगाह सुमरानी शरीफ जे भरिसां जुमो पढ़ाए वरी रात रानीपुर जे भरिसां टूल प्लाज़ा जे भरिसां गॾे जी सिद्दीक़नि जो ॻोठ आहे उतां वाइज़ करे रात घर पहुतो आहियां 1 बजे। मौसम जे मटजण जे करे सुबुह नमाज़ ते उथियमि 102 बुखार हुयो। चयमि त बसि कोलाचिन को मोकल थो वठां जलसे ते नथो वञा। हालांकि राति मुंहिंजा अञा 2 जलसा ॿिया बि आहिनि पर हाजी ख़ान कोलाची चए थो मां सुबुह दुआ घुरी त अल्लाह साईं खे सिहत ॾे त असांजे जलसे में ज़रूरु अचे। दवा वठी अस्पताल को सिधो तां ॾे आयो आहियां। दवा गाॾी में पई आहे पोइ बि चयमि त कोलाचिन सां वफ़ा करे अचां क़ुर ॿुधाए अचां। अल्लाह मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए छो त ग़ालिबन पहिरों दफ़ो आयो आहियां अज़मत कोलाची में। वरी दोस्तनि घुरायो बि उन्हनि खां जो मां जॾहिं हज ते वियुसि त मदीने में मुंहिंजी ख़िदमत हिननि कोलाचिन कई हुई। मदीने जा मेज़बान हा। पोइ चयमि त भला हाणे मदीने वारे साईं जे सदके वञा थो। बीमारी जे आलम में भी तव्हां वटि क़ुर पढ़ण आयो आहियां। शाफिए मशर साकिए कोसर तू वहाँ तैयब तू वहाँ ताहिर। तुझे आए जग वियो चरकी नूर नबूवत सां पयो बहकी। तू वहाँ आका सब को बेहतर तू वहाँ आका सब को बेहतर। शाफिए मशर साकिए कोसर तू वहाँ तैयब तू वहाँ ताहिर। तो तथिया मां सोहना सदके मूसा गॾु मुंहिंजा बचड़ा सदके। असांजा बच्चा ॿार मदीने वारे साईं तो घोर थे ॾाढा ॾाढा जो सुभान अल्लाह। मुझी लाउड भलो तो हले पर मथन लाउड जो आवाज़ डबलिंग में तो अचे। हिकिड़ो आवाज़ रखेस। ये डबलिंग जा शौक़ीन नात खाना हूंदा आहिनि। असां आलमनि जे लाइ हिकिड़ो साफ़ आवाज़ रख। अल्लाह तुझे लाउडन में बरकत फरमाए। शादो फरमाए तुझो मक्को शौकत वारो तुझो मदीनो अज़मत वारो। मां दुआ तो कयां जेको ॾाढा सुभान अल्लाह चवे अल्लाह करे साईं हबीबुल्लाह शाह बुखारी सां गॾु मदीने हले। जेको आहिस्ते चवे अल्लाह करे घोटकी को पंध वञे मदीने। पंध वींदे त पोइ 4 साल लॻंदई जे बुखारी सैयद सां गॾु हलंदे कराची को हवाई जहाज़ में पोइ इंशाअल्लाह 3 कलाकनि में मदीने। मुंहिंजी त टिकट लॻी वई आहे। मां खम्स ते मदीने वञा पियो पंहिंजे अहल बेतन समेत पंहिंजी औलाद समेत। दुआ कजो वरी 13 नवंबर ते मुंहिंजी मदीने खां वापसी थींदी। टिकट लॻी वई आहे बसि हाणे सुभाणे 2 ॾींहं ताईं वीज़ा जो इंतज़ारु आहे। हाणे सऊदी गवर्नमेंट नओं कानून कढियो आहे वीज़ा बि 2 ॾींहं अॻु में थी लॻे 3 ॾींहं। अल्लाह करे वीज़ा लॻी वञे त खम्स ते असांजी जहाज़ जी टिकट ओके थी वई आहे। इंशाअल्लाह मके मदीने वेंदुसि। मां तव्हांजे लाइ उते दुआ घुरंदुसि। अल्लाह तव्हांखे बि मको मदीनो ॾेखारे। असां मिसकीन सैयद आहियूं बसि हिन क़ुर जी ड्यूटी था ॾियूं। 2015 में जीजल अमड़ सां गॾु मदीने वियोसि मके पाक। वरी 2024 में अल्लाह हज करायो तव्हांजी कोलाचिन उते मदीने में ख़िदमत कई। वरी हाणे 2025 में अल्लाह वरी घुराए थो मके मदीने। तुझो मक्को शौकत वारो तुझो मदीनो अज़मत वारो। तुझी जमाअत सब खां बरतर। शाफिए मशर साकिए कोसर तू वहाँ तैयब तू वहाँ ताहिर। तुझा सहाबी सच्चा सारा जेके साहब जा गुलामन हथ मथे करे जो सुभान अल्लाह। नारे तकबीर शाने सहाबा शाने अहले बैत। नारे तकबीर ताजदारे तख्त खत्म नबूवत। तुझा सहाबी सच्चा सारा हिदायत जागिन रोशन तारा। कोने उन्हनि जो हितड़े हमसर। शाफिए मशर साकिए कोसर तू वहाँ तैयब तू वहाँ तागिर। आल भी तुझो इज्जत वारो।
असांजी हिकिड़ी अखि शान साहबा आहे, ॿी अखि शान अहल बैत आहे। साहबा जा बि नौकरूं, अहल बैतनि जा बि नौकरूं। असांजो हे झंडो आहे न परचम नबवी, हे साहबा जो भी झंडो आहे, अहल बैतन जो भी झंडो आहे। आल भी तुंहिंजो इज्जत वारो, अहल भी तुंहिंजो रुफ़अत वारो। जिन ते लथी ततहीर जी चादर, शाफिए महशर साक़िए कौसर। तूं तैयब तूं तागिर। हे जुमलो ॿुधजांइ, ॻाल्हि वणे त पोइ सुभाणे अल्लाह कजांइ। तुंहिंजूं बीबियूं शानन वारियूं, तुंहिंजूं नियाणियूं भागन वारियूं। हाय नबी जी नियाणियुनि सां हाजी ख़ान केरु मुक़ाबिलो करे। तुंहिंजूं बीबियूं शानन वारियूं, तुंहिंजूं नियाणियूं भागन वारियूं। तुंहिंजो घराणो सोनो सरासर, शाफिए महशर साक़िए कौसर। तूं तैयब तूं तागिर, तुंहिंजा चारई यार भलारा। असां सिद्दीकी, असां फारूकी, असां ओस्मानी, हथ मथे करे जो असां हैदरी। असांजो अक़ीदो आहे जेको मुर्शिद सोणे अली खे न मञे उन जे मुंहं में लख लानत हुजे। असां हैदरी आहियूं, असां हुसैनी सैयद आहियूं, तॾहिं त तव्हां असांजी दावत कई अथव। हुसैनी सैयद खे पंहिंजे ॻोठ घुरायो अथव। तुंहिंजा चारई यार भलारा, वाह जा मुड़स मथेर पियारा। सिद्दीक उमर उस्मानो हैदर, सिद्दीक उमर उस्मानो हैदर। शाफिए महशर साक़िए कौसर। तूं तैयब तूं तागिर। आखिरी जुमलो ॿुध त मां तकरीर शुरू कयां। सोहणे हसन तां सदके वञा मां, सोहणे हुसैन त घोर थिया मां। जेके हैदरी नुए सुभान अल्लाह कल। सोहणे हसन तां सदके थिया मां, सोहणे हुसैन त घोर थिया मां। नानो जन जो पाण पैगंबर, नानो जन जो पाण पैगंबर। शाफिए महशर साक़िए कौसर। तूं तैयब तूं तागिर। अल्हम्दुलिल्लाह 18 अक्टूबर सन 2025 छंछर जे ॾियारे आचर जी रात ॻोठ अज़मत कोलाची में हाजी ख़ान जी दावत ते से मोहम्मद मूसा जे वास्ते सां अवां जुमला जमात जे सॾ ते आख़िर में अल्लाह ताला क़ुरान ॿुधाइण जी सआदत नसीब कराई आहे। मज़दूर खे मज़दूरी भी आख़िर में मिलंदी आहे। इंशाअल्लाह 5 बजे दुआ जा हथ खणंदासीं, पोइ असर नमाज़ पढ़ंदासीं। अल्लाह से को दुआ है त रब ताला मुझे हाज़िरी पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। मां जे आॾो अॼु ख़ुतबे में हिकिड़ी आयत तिलावत कई आहे, उन जे मुतालिक़ ॻाल्हायां थो। ऐं हीअ महफ़िल अहिड़ी अथव जो हिन महफ़िल में वेहण वारनि जा अल्लाह गुनाह बि छाणींदो आहे, अर्शनि ते दर्जा बि बुलंद कंदो। इन आयत में अल्लाह साईं पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुखातिब थींदे लक़बनि सां पियो सॾ करे। अल्लाह साईं क़ुरान में जॾहिं बि पंहिंजे महबूब सां मुखातिब थियो आहे त पंहिंजे महबूब जो नालो नथो खणे, प्यार में चवेसि तो या अय्युहन नबी। ॾाढा सुभान अल्लाह। कॾहिं प्यार में चवेसि तो या अय्युहर रसूल। वेठो आहे कारी साहब अब्दुल लतीफ़, पुछो अब्दुल लतीफ़ नालो। अॼु ॿई गॾु वेठा आहिनि, हिकिड़ो ॻाढ़ी दाढ़ी वारो ॿियो अछी दाढ़ी वारो। अल्लाह क़बूल फरमाए। बुज़ुर्गनि क़ुरान जा आशिको दीन जा परवानो अल्लाह साईं ॿियनि नबियनि सां कचहरी पियो करे त उन्हनि जा नाला पियो खणे, पर तूं असांजे हबीब सां कचहरी तो करे त लक़बनि सां तो सॾ करे। उलमा वेठा आहिनि, पुछोन क़ुरान जो मुतालो कयो त अल्लाह साईं ज़करिया नबीअ खे नालो खणी सॾ कयो आहे। सूरत मरियम पो पढ़ा 16 सिपारो आहे। कुरान तोखे खोले ॾेखारियां, पर शुक्र आहे असां सैयदनि खे अल्लाह सीने में कुरान बि ॾिनो आहे।
हाणे 20 मुसल्लो रमज़ान जो पढ़ायोसीं दुआ कयो सॼी ज़िंदगी रमज़ान जो मुसल्लो नसीब थिए वॾाई नथो कयां फ़ख़ुर नथो कयां तव्हांखे बि दुआ थो कयां अल्लाह तव्हांजे बच्चनि जे सीने में बि क़ुरान जी दौलत ॾे ज़करिया नबी तो चे रब्बी इन्नी वहनल अज़्मु मिन्नी ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा हॾड़ा कमज़ोर थी विया थी झूर कुराड़ो थी वियो आहे कुराड़ो माण्हू हॾा कमज़ोर किरी पए त करे जंग में धक्को करे बाह में धक या अल्लाह मुंहिंजा हॾा बि कमज़ोर थी विया थी वश्तअल अर्रअसु शैबा मुंहिंजा रब मुंहिंजो मथो बि अशो थी वियो थी ॾाढ़ी बि अशी थी वई थी ऐं अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंजी ॾाढ़ी अशी थींदी आहे इहो ॾुख न करे इहो ख़ुशि थिए ला तंतिफ़ु शैब फ़इन्नहु नूरुल मुस्लिम जंहिंजा वार अशा थींदा आहिनि उन मुस्लमान खे अल्लाह जे तरफ़ो नूर मिलंदो आहे हदीस में अचे थो त अछी ॾाढ़ीअ वारो जॾहिं हथ खणंदो आहे अल्लाह ताला फरमाए थो मूंखे हया ईंदो आहे त मां हिन जे सफ़ेद वारनि खे ॾिसी मां हिन जा हथ कीअं ख़ाली मोटायां असां वरी ढांबर ठोके वेठा आहियूं पोइ को ॻाढ़ो ढांबर थो हणे को कारो ढांबर थो हणे हालांकि सफ़ेद ॾाढ़ी अल्लाह खे वणंदी आहे असां मुतलक़ ॻाल्हि था कयूं केॾे इशारो नथा कयूं अल्लाह खे हया ईंदो आहे हदीस में अचे थो तव्हांजी दुआ क़बूल न थिए न अछी ॾाढ़ी वारे खे चओ हथ खणी घुरे त अल्लाह क़बूल कंदुसि ऐं न पोढ़नि जी इज़त कयो वॾी उमिरि वारा इहे अछी ॾाढ़ीअ वारा घर में रहनि था कंहिंजो ॾाॾो कंहिंजो नानो कंहिंजो बाबो अल्लाह जे रसूल फरमायो त मासूम ॿारनि जे करे ऐं पोढ़नि जे करे अल्लाह तुंहिंजे घर जी वटी वटीअ में रोज़ीअ में अन्न में बरकत करे छॾींदो असां वरी चऊं था ॾाॾो मरे त जान छुटे नानो मरे छो त खंगार थो उछले तंग था थियूं अड़े इन पोढ़नि जे करे त अल्लाह तुंहिंजे घर जी रोज़ीअ में बरकत थो करे ये वरड़ा ज़िंदा थी त दुआ जा दर खुलियल थी इन्हनि जी इज़त कर हज़रत ज़करिया चे तो मुंहिंजा अल्लाह मथो अछो थी वियो ॾाढ़ी अछी थी वई हॾा कमज़ोर थी विया वलम अकुम बिदुआइक रब्बि शक़िया जो कोलाचिन जे ॻोठ ते क़ुरान जी रहमत जो मींहुं थो वसे मौला पोइ बि तुंहिंजी रहमत मो ना उमेद न आहियां रब मूंखे पुट त ॾे या अल्लाह मूंखे औलाद त ॾे वरी सूरत अंबिया में चवे तो व ज़करिया इज़ नादा रब्बहू रब्ब ला तज़रनी फरदा व अंत खैरुल वारिसीन या अल्लाह मूंखे पुट ॾे जेको मुंहिंजे दीन जो वारिस थिए असां वरी चवंदा आहियूं अल्लाह पुट ॾे त को ज़मीन संभाले बनी संभाले अल्लाह पुट ॾे त को रूसी ट्रैक्टर हलाए अल्लाह पुट ॾे त मुंहिंजो खातो संभाले मां वॾो पोढ़ो थियां त मूंखे वेही खाराए यादि रखो तव्हां इन जे लाइ था औलाद घुरो पर ज़करिया नबी चए थो यरिसुनी व यरिसु मिन आलि याकूब वजअलहु रब्बि रज़िया या अल्लाह पुट ॾे त मुंहिंजे दीन जी तौहीद वारो कमु करे या अल्लाह पुट ॾे त जेको तोखे राज़ी करे नबूवत खे संभाले असां बि इन आयत जे नुक़्ते खां पोइ असांखे इहो सबक़ मिले थो असां अल्लाह साईं खां इहा दुआ घुरूं या अल्लाह पुट ॾे त क़ुरान जो हाफ़िज़ कयां या अल्लाह पुट ॾे त दीन जो आलिम कयां इहा नियत रखी दुआ घुरो न अल्लाह पोइ पुट बि तव्हांखे साले ॾींदा अहिड़ी औलाद त न ॾे न सुभाणे पीउ माउ जी ज़िंदगी अज़ाब हुजे त ॻाल्हि जो ख़ुलासो इहो थियो त जॾहिं नबीअ दुआ घुरी त अल्लाह नबीअ जो नालो खणी ॻाल्हाएसि थो चवेसि थो या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया ज़करिया पुट ॾियाए थो नालो बि रखी थो ॾियाए
चे तो मौला मुखे पुट थींदो वकानत इम्राती आकरा मुंहिंजी ज़ाल भी कुराड़ी थी वई आ झूर सफ़ा सुंड बणजी वई आ हाणे भी तो में आसरो आ रब ॾे त ॾेई थो सघे हिते छोरनि खे शादी था करायूं 5 साल औलाद नथी थिए हलो क़बर जी मिट्टी खाई अचूं हल फिणाणी दरगाह ते मन काथों पुट वठी अचूं पर क़ुरान जा वाक़िया असांखे इहे सम्झ में अचे थो त नबी पोड़ा थी विया त बि ॿिए जी जाइ ते क़बर ते न विया नबियनि ॿिए खां सवाल न कयो पोड़प में बि अलाह खां पुट घुरियऊं अलाह उन्हनि खे ॾिनो ज़करिया नबी घुरियो त अलाह उनखे याया ॾिनो पुट वरी 120 साल उमिरि थी वई इब्राहिम अलैहिस्सलाम जी चे तो रब्बी हबली मिन लदुनका ज़ुर्रियतन तय्यबा मौला मांखे औलाद दे पर पाक दे पहिरों कलमो तय्यब तय्यब माना पाक औलाद दे इन्नका समीउद दुआ रब तू ही त दुआनि जो कबूल कंदड़ा इब्राहिम नबी के चई फबशरनाहु बिइसहाक व मिन वराए इसहाक याकूब खलील 120 साल जी उम्र में भी मां में उम्मीद कई थी पो रुगो पुट नथो ॾियाए पर पोटो भी ॾियाए थो घुरियई हिकु पर ॾिनेसि ब पुट भी पोटो भी वरी चेंसि त नाला भी मां तो रखी ॾियां पुट जमई त नालो रखजांसी इसहाक अलैहिस्सलाम पोटो जमई त नालो रखजांसी याकूब अलैहिस्सलाम पर ज़ुर्रियतन मना औलाद तय्यब पाक औलाद घुरी थी एड़ी दुआ तो कबूल कयां जो तुझे पुट इसहाक जी औलाद में 4000 ॿार पैदा कंदुमि पर सभिनी जे मथनि ते नबूवत जो ताज रखंदुमि 4000 पोटा परपोटा तड़पोटा जड़पोटा सब नबी सो द लफ्ज़ एड़ा चई न ज़ुर्रियतन तय्यब पाक औलाद दे चंगो पाक एड़ा तो ॾियाए जो गुनाह त छा गुनाह जो इरादो भी न कंदा नबी तो करे दे अल्लाह को घुरी त ॾिसो न अल्लाह ॾियण जे लाइ तयार आहे सच्ची दिल सां रुगो रब जे दर ते रोई त ॾिसो ॿियनि नबियनि सां नाला तो खणे या यहया खुदिल किताब बिक़ुवा वरी नूह नबी सां कचहरी तो करे चे तो या नूह बित बिसलाम मिन्ना व बरकातिन अलैका वाला माक बुधो कोलाचिन जे गोठ जे इन सालाना जलसे में अचण वारो पर तूं असांजे नबीअ सां हीअं थो कचहरी करे मुंहिंजो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं हीअं चादर पाए वेठो आहे त अल्लाह तो चवेसि या अय्युहल मुज़म्मिल ॾाढा सुभान अल्लाह ओ चादर वारा नबी कॾहिं प्यार में चवेसि तो मुंहिंजो साईं जेकॾहिं सीअ में कंबल पाए वेठो आहे त चवेसि तो अय्युहल मुद्दसिर ओ कंबल वारा नबी कॾहिं प्यार में चवेसि तो यासीन ताहा इते हिकिड़ो शेर तो यादि अचे मौलाना शाहिद इमरान आरफी उर्दू में अजीब शेर चयो आहे जागो था देखो कुर्बान में जा बजा मोमिनो उर्दू समझो था ना देखो कुर्बान में जा बजा मोमिनो रब ने कैसे गे उनको मुखातब किया कभी यासीन कहा कभी ताहा कहा कभी यासीन कहा कभी ताहा कहा नाम लेकर खुदा ने पुकारा नहीं हशर के दिन भी वो सब के काम आएंगे कौन है जिसको उनका सहारा नहीं अल्लाह साईं हिन कुरान में पंहिंजे नबीअ सां करे अहिड़ी कचहरी भी कई आहे अहिड़ा कोट वर्ड भी ॻाल्हाया जो हिकु अल्लाह सम्झे ॿियो मदीने वारो साईं सम्झे टे खे ख़बर न पवे दुनिया में न ईअं आशिक माशूक कोट वर्ड ॻाल्हाईंदा आहिनि मोबाइल ते आशिक सम्झे ॿियो माशूक सम्झे टे खे ख़बर न पवे अॼुकल्ह नौजवाननि छोकिरनि जा ई मोबाइल में अहिड़ा कोट वर्ड लॻनि जो अबे खे ख़बर ई न पए त मोबाइल में छा पियो आहे हूंदा आहिनि कोट वर्ड
ये कोड वर्ड लगल हूंदा पर याद रखो अल्लाह पंहिंजे हबीब सां इश्क न कयो आहे इएं कॾहिं बि न चवंदो कर त अल्लाह मदीने वारे साईं ते आशिक़ आहे आशिक़ मजबूर हूंदो आहे अल्लाह मजबूरीअ खां वो अगे हिकिड़ो कलाम हलंदो पुराणो त आशिक़ मजबूर आहे भली केॾो बि ॿुधाईंदा मौलवी खे ख़बर आहे कंदार अमान लाइ ॿुधाए थो कंदार हुजे अल्लाह आशिक़ मजबूर आहे अल्लाह तो चए मां मजबूरी खां पाक आहे मां 30 सिपारनि जे क़ुरान खे माना सां पढ़ियो सॼे क़ुरान में अल्लाह ताला इश्क जो लफ़्ज़ ई न ॻाल्हायो आहे इश्क क़ुरान में आहे ई न बाक़ी हीअं लिखल आहे त अल्लाह पंहिंजे हबीब करीम सां मोहब्बत कई आहे कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह हथ मदे करे सुभान अल्लाह नारो तणी बदा नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा अज़मते कुरान जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर माशाअल्लाह केडी जमात वेठी आहे मां पुछां भत खाई भजी वेंदा पर हे कुरान वारा न वेठा आहिनि कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह अल्लाह तो चवे मुंहिंजा हबीब चओ पंहिंजी उम्मत खे जेकॾहिं तव्हां चाहियो था त अल्लाह तव्हां सां मोहब्बत करे तव्हांजी दिलि चवे थी अल्लाह तव्हां सां मोहब्बत करे त पोइ शर्त आहे फत्तबिऊनी उथण में वेहण में खाइण में पीअण में सुम्हण में गमीअ में शादीअ में भत बिरादर में फजर ज़ोर असर मगरिब इशा नाश्तो मांझंदो रात जी मानी 24 कलाक ज़िंदगीअ जा लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसन जे तरीक़े ते हलंदे त पोइ 2 इनाम ॾींदो माव या अल्लाह केड़ा इनाम दींदे चे तो नंबर पेरो फइन्नहु युहिब्बुकुमुल्लाह पेरो इनाम यो आ त मां अल्लाह भी ता सा मोहब्बत कंदुस ऐं बियो इनाम व यगफिर लकुम ज़ुनूबकुम मां जिंदगी जा डोह माफ करे छड़ींदो माव मरी वेंदे त पाक साफ थी करे पो कब्र मो थारींदो माव पो अल्लाह पंहिंजे सोने सां प्यार में केड़ा लफ्ज़ ॻाल्हाया अच त ॿुधाया जो न लफ्ज़नि जी माना न पीर समझे न मीर समझे न सैयद समझे न वली समझे न आलिम समझन न शेखुल कुरान न शेखुल हदीस न इमाम न पीराने पीर अल्लाह जाने बियो मुझो मोहम्मद पाक जाने न सहाबी के खबर न इमाम के खबर वे केड़ा लफ्ज़न अल्लाह तो चवेस अलिफ लाम मीम करे प्यार में चवेस तो अलिफ लाम मीम साद हामीम नून क़ाफ यासीन ताहा करे प्यार में चवेस तो कुरान में के मौलवी के खबर ना है मांजे मदरसे में 7 कुरान मजीद मां पढ़िया सिंधी में तर्जुमो उर्दू में तर्जुमो फारसी में तर्जुमो मां कुरान मजीद जी माना पश्तो में पढ़ी कुरान मजीद जी माना अरबी में पढ़ी अंग्रेजी में पढ़ी बिरोकी में पढ़ी हर मौलवी चवा त असा के खबर ना ये लफ्ज़ अल्लाह जाने मदीने वारो साईं जाने करे प्यार में चवेस तो तासीम मीम हामीम आइन सीन क़ाफ ॾाढा जो सुभान अल्लाह काफ हा या आइन साद पो प्यार में चवेस तो मुझा हबीब तू सिराज मुनीर आहे माना एड़ो सिजवा जेको थदाण वारो सिजा हिकड़ो सिज ही सामू बीठो आ जेको हाने लहण वारो आ इन सिज के अल्लाह से चे दो सिराज वहाजा
हे गरमाइश वारो सिज आ, हिन सिज के जेका बाफ मिली आ, जहन्नम जी गर्मी में बाफ मिली आ, हिन जी गर्मी में तवां असांजो सारी थी पचन, हिन सिज जी गर्मी में असांजो ज़िलो शिकारपुर, ज़िलो कंदकोट कश्मोर, ज़िलो जैकबाद, ज़िलो लाड़कानो, ज़िलो कंबर शदात कोट में हिन महिल सारिन जो फसल तो पचे। हिन सिज जी रोशनी में ज़िले खैरपुर में खजीअ जो बाग तो तैयार करे। हिन सिज जी रोशनी में मां हेॾे वेंदो आहियां जलसन ते सांगड़ नवाबशाह, दौलतपुर, शाहपुर जान या मोरो भिरिया नौशरो फेरोज में केलन जा बाग तो पचाए। हिन सिज जे ज़रिए अल्लाह साईं किथे फुटीअ जो फसल तो तैयार करे। टंडो गुलाम अली मातली बदीन में मां जलसे ते वञा तो त फुटी जो फसल तैयार तो दे। हिन सिज जे ज़रिए किथे कमंद जो फसल तां जो घोट की मीरपुर माथेलो ओबावड़ो कमू शहीद रांती रेती डर की कमंद जो फसल पियो तैयार थे। हिन सिज जे ज़रिए मां ॾिसी आवां ॿ टे जुमा अॻ में वियो सेरे कोटिया खडकूचा मस्तूंग कला तो खुशदार में मां कुरान पढ़ी आयमि। एॾे वरी मिम बक़लिहा व क़िस्साइहा व फूमिहा व अदसिहा व बसलिहा, हेॾा हेॾा बसर तो पचाए। फ़अंबतना फ़ीहा हब्बा व इनबा व क़ज़बा व ज़ैतूना व नख़ला व हदाइक गुलबा व फ़ाकिहतन व अब्बा। हिन सिज जे ज़रिए किथे केड़ा मेवा तो पचाए, किथे केड़ा, पर मुझा मोहम्मद तू भी सिजा, पर तू थदाड़ वारो सिजा। तो वारे सिज जी रोशनी में मां अबू बकर सिद्दीक तैयार कयो। नारे तकबीर, शाने सिद्दीक अकबर, शाने उमर फारूक, नारे तकबीर। मुझा हबीब तो वारे सिज जी थदाण में मां फारूक आजम तैयार कयो। बस तवज्जो कर, 10-15 मिनट साथ दे दबो नमाज पढ़ूं। ता गर्मी में वेठा हो, मांखे तांजो एहसास तो दे। हिन सिज जे करे मुझा मोहम्मद तो वारे सिज जे करे हजरत उमर फारूक आजम तैयार कयो, हजरत उस्मान सखी हयादार तैयार कयो, अली शेर खुदा फातिह खैबर तैयार कयो। मुझा मोहम्मद तू भी सिजा, तो वारे सिज जी रोशनी में मदीने में हिकिड़ो मदरसो तैयार कयो, जंहिं मदरसे जो नालो बैतुल्ला। उन मदरसे में पढ़ण वारे किताब जो नालो कलामुल्ला। मदरसे में पढ़ाइण वारे उस्ताद जो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन मदरसे जे मुमतहिन जो नालो खुद अल्लाह। उन मदरसे जे शागिर्दन जो सर्टिफिकेट रज़ी अल्लाह अनहुम वरज़ू अनो। अम्मा बीबी आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह अन्हा आसमान वारे सिज के ॾिसी करे अरबीअ में अजीब जुमला चया, सुभान अल्लाह कर द ॿुधायां। बीबी आयशा जा लफ़्ज़न, लना शम्सुन वलिल आफाक शम्सुन, आसमान तू वॾाई न कर, तोखे भी अल्लाह सिज ॾिनो आ। मां आयशा के अल्लाह मिठो मोहम्मद सिज ॾिनो आ। पर शम्सी खैरुम मिन शम्सि समा, आसमान तो वारे सिज को मुझो सिज मुहम्मदुर रसूलुल्लाह मथे आ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त आसमान तो चवे बीबी आयशा के गाल त वडी कई थी, दावा त वडी कई थी, हिकड़ो सिज मांखे अल्लाह ॾिनो, हिकड़ो सिज मुहम्मद तोखे अल्लाह ॾिनो। पर मूं वारे सिज को तुझो सिज कीअं मथे आ, मांखे दलील त ॾे। अम्मा आयशा 3 दलील ॾिना। घणा? जल्दी ॻाल्हायो न, मूंखे वरी मगरिब ते पहुचणो आहे, कोट मीर मोहम्मद, उते वाइज़ा, वरी राति आख़िरी बयान 2:30 बजे नूर शाह भिट वॾो जलसो आहे, ताल केरोड़ी में साईं गुलाम मुस्तफ़ा बुरड़े जो जलसो, वरी उते भी हाज़िरी लगाइणी आहे। तंहिंजे करे जल्दी ॻाल्हायो। घणा दलील ॾिनई? 3 दलील। नंबर पहिरों दलील, अम्मा आयशा चवे थी पहिरों दलील इहो आहे त आसमान तो वारो सिजु फ़इन्न शम्स ततलु बादल फजरे, तो वारो सिजु फजर जी नमाज का पोइ उभरदो आहे। व शम्सी तालिउन बादल इशा, लेकिन मुंहिंजो सिजु मुहम्मदुर रसूलुल्लाह चमकंदो ई सोमाणी नमाज खां पोइ आहे। मज़ो तॾहिं आहे न जेको ऊंधे में चमके।
हे त हाणे ॾींहं जो जलसो आहे जो हिक ॿिए जा मुंहं ॾिसूं था, पर जे हे जलसो कोलाचिन जो राति जो हुजे हा त मुजीब खे चवां लाइटूं खणी ईंजांइ, ईअं न लाइटूं खणी ईंजांइ त साईं जो मुंहुं ॾिसंदा त साईं असांजो मुंहुं ॾिसंदो। हे त ॾींहं आहे मिड़े रोशनी में हिक ॿिए खे ॾिसूं था, न त ऊंदहि हुजे हा लाइट न हुजे हा त हिक ॿिए खे ॾिसी न सघूं हा। अम्मा आयशा चए थी बिजली जो ज़मानो न हो, मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे कमरे में ईंदो हो, सन्नी सुई टोपे वारी गुम थी वेंदी हुई, रसूलुल्लाह जे अचण ते मां उहा बि ॻोल्हे वठंदी आहे, कमरो ईअं चमकी पवंदो। ऐं ॿियो दलील आसमान तो वारो सिज फजर जो भरे मगरिब जो लही वञे, लेकिन मुंहिंजो सिज मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं खां उभरियो आहे त लथो ई न आहे। मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी दज्जाल कज़ाब नबूवत जी दावा थो करे, कादियानी काफ़िर आहे, छो थो तूं नबूवत जी दावा करे, अञा मोहम्मद जो सिज लथो ई न आहे। मा कान मुहम्मदुन अबा अहद मिर रिजालिकुम वलाकिर रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन। हथ मथे करे जो खत्मे नबूवत जिंदाबाद आ, कादियानिन ते लानत आ। नारे तकबीर, ताजदारे खत्मे नबूवत कादियानिन ते नारे तकबीर। ऐं टियों दलील अम्मा आयशा चए थी टियों दलील मुंहिंजो सिज कीअं मथे आ, जागो था। टियों दलील आसमान तो वारे सिज में एडी गर्मी आ जो जून जुलाई जे महीने में मंझंदि जो 1 बजे टाक मंझंदि जो को ॾिसे त तारा कढे, ॾिसी सघंदो हीअं हीअं मट सिज त खाए थो, तारा कढंदई, पर जेको मुंहिंजो सिज आहे न मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वज़ुहा जे चेहरे वारो, जेॾो तकेस त अखियुनि जो नूर वधी वञे। हिकिड़ो साहबी पंहिंजो 5-7 सालनि जो पुटु वठी आयो, या रसूल अल्लाह हिनखे शपकोरी आहे, राति थींदी आहे हिन जी दीद घटि थींदी आहे, किरी पवंदो आहे, साईं का दुआ ॾियोसि का दवा ॾियोसि। मौला मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे मोजज़ात रसूल में त नबी साईं हुन साहबी खे जो बसि कहिड़ी दुआ दवा वठंदे सॼो ॾींहुं मां मोहम्मद जे चेहरे जो दीदार करायसि। अल्लाह जो कसम सॼो ॾींहुं जे पुट खे नबी साईं जो चेहरो ॾेखारियो, शाम जी नमाज पढ़ी घर वियासीं, सिज लथो, पुट रड़ कई, चे बाबा शपकोरी ख़त्म थी वई, नज़र मुंहिंजी वधी वई। यूसुफ तू हसीना मुंहिंजो मोहम्मद अहसन वा, अहसन या सुपरलेटिव डिग्री आहे, अंग्रेजी समझो था न, सुपरलेटिव डिग्री। असां जट मुला न आहियूं, असां पाण MA कई आहे इस्लामिक कल्चर में शालती यूनिवर्सिटी खैरपुर मां, रुगो जट मुला न आहियूं बल्कि अंग्रेजी भी कुछ पढ़ल आहियूं। सुपरलेटिव डिग्री आहे माना इस्म तफज़ील जो सीगो आहे, माना वधीक सुहिणो वधीक भलो। यूसुफ तू शरीफ आ मुंहिंजा मोहम्मद तू अशरफ आ, यूसुफ तू जमील आ मुंहिंजा मोहम्मद तू अजमल आ। हेॾे तक जाए ये सैयद हबीबुल्लाह शाह बुखारी जे हथ में रुमाल आ, मिसाल तो ॾियां, अल्लाह ताला हुस्न के ॿध कयो, अधु हुस्न अल्लाह साईं हज़रत यूसुफ जे चेहरे खे ॾिनो, बाक़ी बचो अधु हुस्न इतो चपटी अल्लाह साईं कोलाचिन खे ॾिनी, चपटी सैयदन के ॾिनई, चपटी खुआरन के ॾिनई, चपटी भयन के ॾिनई, चपटी महरन के, चपटी जतोइन के, चपटी लगारिन के, ईअं अल्लाह ताला चपटी चपटी बरोचन के, चपटी जामोटन के, इन चपटीअ ते भी माण्हू अंधा थी विया विड़न था, हुस्न ते हिक ॿिए खे गोली था हणनि, हितों शादी कराए न त पाण खे मारींदुसि। तूं त चपटीअ ते अंधो थी वियो आहे, ख़ुदा जो कसम आहे यूसुफ केॾो न सुहिणो हूंदो। मां अॻे साल हज जे मौक़े ते बैतुल्लाह जो तवाफ पियो कयां, मूंखे मिस्र जा हसीन नज़र आया, एॾा सुहिणा, कहिड़े मुल्क जान, चइसे मिस्र जान। मां चयो तफ़सीर में लिखल आहे, क़ुरान मजीद जो तफ़सीर आहे, मालिमुल इरफान फी दुरूसुल क़ुरान, मौला अब्दुल हमीद सवाती लिखियो आहे, 19 जुल्द क़ुरान मजीद जा तफ़सीर मां पढ़ियो, उन में लिखे थो त अॼु बि अल्लाह ताला यूसुफ जे हुस्न जो 40 हिस्सो मिस्र जे मर्दन औरतुनि खे अॼु बि अल्लाह साईं ॾे थो। हे त 40 हिस्सो असां ॾिठो आहे, पर यूसुफ पाण त अलाए छा हूंदो।
एडो हसीन तड़ी त कुरान तो फरमाए 12 सिपारे में सूरत यूसुफ में अल्लाह ताला फरमाए तो गुलाम करे खरीद करे आया मालात में पोबी जुलेखा बादशाह जी रानी इश्क में दीवानी थी वई वरावदत हुल्लती हुव फी बैतिहा कुरान सच्चो आ अतमदे करे जो कुरान सच्चो आ कुरान जा वाक्य भी सच्चान ये आखिरी वाक्य पूरो कया इंशाअल्लाह 15 मिनट बचान वो 5 बजे नमाज पढ़दा से वरावदत हुल्लती हुव फी बैतिहा अन नफ्सिही व गल्लक़तिल अबवाब माई त इश्क में अंधी थी पई हजरत यूसुफ के 7 कमरन मो किरास करे वई एकड़ो कमरो टपी वरी तालो है चाबी पाण वठ वरी बे कमरे में मालात में वठी वई वरी दर्द ने मता को अचे दर्द वरी टियों कमरो वरी चौथों कमरन में कमरा पंजों छहों सतों 7 कमरे ते पहुंची करे जुलेखा तालो हणी चवेसी यूसुफ कोई कोने तू भी अकेलो मां भी अकेली जवानी बिनी जिया मुड़स भी अलाए काडे घुमण वियो आ यूसुफ हलिया दरवाजा बंद कयान वकालत हाई तलक वकालत ही तलक हेडो अचो अज मोहब्बत जा मेला मचायो हजरत यूसुफ तो फरमाए मां अजीब गाल डिठी त माई कपड़ो लाथो हिया कपड़ो खणी करे अंदर 7 कमरे जी मालात में बुत पयो हो जेके सजदा कंदी बुत खाने में उन बुत के ये रुमाल दई ढके थी ये वेड़े थी त यूसुफ तो चवे जुलेखा ए बुत के छोती ढके चहे मुजो माबूदा हिन जा सजदा कंदिया हाने तो के गुनाह जी दावत थी जा त मुजो माबूद त माके न दिसे न मां ता को पुछा दो त पत्थर जी ठहल मूर्ति भला दिसंदी आ छा गालायो पत्थर जो ठहल वो तो हुई न तो दिसे पो भी माई जी दिल में पांजे माबूद जी केरी मोहब्बत रखियल आ जे गुनाह कंदा से हिन के त ढकऊं हे त न दिसे हालांकि कुरान तो फरमाए अम लहुम आयुनुल ला युबसिरून बिहा मुशरिको गैरत धारियो तवा उन माबूद जी पूजा था कयो जेके अखियूं ताइन पर दिसे भी कोन थो अम लहुम आज़ानुल ला यस्मऊन बिहा ए पत्थर जूं ठहियल मूर्तूं इन्हनि के कन ताइन पर ॿुधी नथा सघनि अम लहुम अयदी यबतिशून बिहा इनके हथ ताइन पर ढिगा न करे सघंदा अम लहुम अर्जुन यमशून बिहा इन्हनि के पेर ताइन पर घुमी न सघंदा हजरत यूसुफ चयो जुलेखा तोखे न पंहिंजे कूड़े माबूद खां हया थो अचे कपड़ो ढके पोदी गुनाह जी दावत दे मांखे उन हकीकी रब खां हया थो अचे अल्लाहु अकबर जेको इन अल्लाह समीउम बसीर जुलेखा तो वारो त बुत दिसे भी कोन थो मुंजो त अल्लाह हुआ जेको 7 ज़मीननि जे हेठों रात जी ऊंधाई में कारी किविल घुमंदी आ उन जे घुमण जो आवाज भी अर्श ते ॿुधंदो आ जॾहिं हज़रत यूसुफ ये लफ़्ज़ चया पोइ भी माईअ खे हया न आयो जुलेखा पोइ भी इश्क में अंधी थी दावत थी ॾेसि गुनाह जी पोइ हज़रत यूसुफ छा कयो ॿुध कुरान हज़रत यूसुफ तो चे क़ाल मआज़ल्लाह कंहिंजो नारो है असां वरी छा चवंदा आहियूं हक़ पीर मिठा तुंहिंजा तीर तिखा या घोस बहावल बेड़ा धिक वाह भी वधी विया कुरान मो समझो पंहिंजो हाल भी ॾिसो कुरान भी ॾिसो नबी मुश्किल में कंहिंजो थो नारो हणे क़ाल मआज़ल्लाह कंहिंखे थो सॾु करे असां वरी चवंदा भेट भिटाई कर मुल्क मिठाई या गोस बहावल भेज पगारा ये खुदा जो कसम मां चिणाइण जे लाइ ये लफ़्ज़ नथो चवां कोलाची साहिब मां तव्हांजो दुश्मन आहियां सजणो आहे मां साईं अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह वांगुरु कुरान हथ में खणी मां तव्हांजो ईमान थो बचायां भली बे साल मांखे जलसे ते घुरायो न घुरायो मांखे तव्हांजो भो नथो थिए मांखे नाने नबी जो भो थो थिए जे हक़ लिकाईंदुमि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन मौलवीअ खे मलाइक मारे
पेरों मौलवी जा चप कतरे वनी मौलवी के जहन्नम में उछलाईंदा जेको वाइज में हक न बुधाए। मां हथ बधी अर्ज तो कया मुश्किल में के सद कबो हथ मथे करे बुधा। क़ाल माज़ल्लाह जरे यूसुफ अल्लाह जो नारो हयो त रब जो घबराइन भली चाबियूं ज़ुलेखा वट हुजन यूसुफ भजन तुंजो कमा बिना चाबिन जे बिना हथोड़े जे कुल्फ टोड़े सतन दरवाजन मौत के पाक दामन थी कढण मां अल्लाह जो कमा। जे तो सते दर ते पहुतुम त दर ही खुलियो कुल्फ बाद वरी शौ कमरो कुल्फ बाद दर खुलियो वरी पंजो चौथो टियों ॿियों पेरों वस्तबक़ल बाब वक़द्दत क़मीसहु माई भी कढ बी काले तो वने बी माई इश्क में अंधी आखिर वनी आखिरी दर ते पोती यूसुफ जी कमीस माई जे हथ में आई छिक दिनेस काथे लिखल कुरान कुरान जा वाक्य भी सच्चा। वस्तबक़ल बाब वक़द्दत क़मीसहु नबी जी कमीस फाटी पई या दरवाजे में माई छिकी त कमीस फाटी पई पोयो। व अल्फया सय्यदहा लदल बाब एतरे में माई जो मुड़स भी पहुंची वियो। औरत वडी होशियार आ ॾिठई त हाणे मुड़स अची वियो मुंहिंजी बेइज्जती थींदी शादीशुदा मां हिन खे वकड़ में फासाया पई त चैनल ही फेराए वई। मुड़स के ॾिसी पान के पाक दामन करे छा थी चवे क़ालत मा जज़ा मन अराद बि अहलिक सूअन अल्लाह चवे थी हिन खे कहिड़ी सज़ा ॾींदे गुलाम खे जेको तुंहिंजी ज़ाल में हथ धो विझे। अस्तग़फिरुल्लाह माता को पुछांदो गलती यूसुफ जी या ज़ुलेखा जी इल्ज़ाम वरी नबी ते तरे त मौला पीर ज़ुल्फ़कार नक्शबंदी लिखियो आहे न त इन वाक़े में असांखे इहो मोती मिले थो त औरत रांग नंबर तो फोन करे भी न ॻाल्हाइजांइ मिस कॉल ॾे भी न ॻाल्हाइजांइ औरत वॾी मकरेल आहे सॾु भी पाण कंहिंसि गुनाह जी दावत भी पाण रोए ते सज़ा भी उन ते तूं त चरियो थो थिए छल लॻा मिस कॉल अचई थी त अंधो थो थी वञे। अहिड़ा अंधा थी विया इश्क में जो कंदकोट कश्मीर जे कच्चे में पहुची विया इश्क में पोइ वरी धाड़ेलनि जूं फोनियूं पियो अचनि 20 लख ॾियो त छोरो छॾायो। बाबा औरत सां ॻाल्हायो ई न मोबाइल ते गैर मोहरम औरत सां न ॻाल्हायो। हाँ औरत कुरान भी आहिस्ते पढ़े ॿियो न ॿुधे अल्लाह ताला हुनजे मना कई आहे अल्लाह जे रसूल करीम सां हे कलाकनि जा कलाक छोरियुनि सां फोन ते ॻाल्हाए थो। याद रखो ये नुक़सान इन करे थिया जो पंहिंजी न्याणियुनि खे वक़्त ते शादी नथा करायूं। जेकॾहिं न्याणियुनि खे तव्हां वक़्त ते शादी करायो अल्लाह जो कसम ॾुख सां थो चवां असां रे टंडो अलायार जे पासे वियासीं जोगी साहब मूंसां गॾु हो असां मौलवियुनि जा नंबर अलाए किथां माइन हथ कया असां ॾे मैसेज आया साईं हबीबुल्ला शाह साईं सुबतुल्ला जोगी जे हक़ वारा मौलवी हो त असां न्याणियुनि जे बारे में ॻाल्हायो न त क़यामत ॾींहुं असांजा हथ हूंदा त मौलवियुनि जो गिरेबान हूंदो। 40 साल थी विया आहिनि असांखे अबू अम्मा शादी नथा कराइनि। ये टंडो अलायार जे इलाइक़े जो वाक़ियो थो ॿुधायां पुट खे शादी कराइनि था बाक़ी न्याणियुनि खे शादी नथा कराइनि पंहिंजो मट सानी ॿिए खे नथा। असांजूं न्याणियूं मदीने वारे साईं जी न्याणीअ खां मथे न आहिनि। अल्लाह जे रसूल करीम फरमाया फातिमा अच मां तुंहिंजो निकाह पढ़ायां तनूर ते वेठी आहे थाल में अटो पियो आहे मानी थी पचाए नबी से बोरची खाने में उथारनि था न फातिमा अटो पियो हुजे थाल में मां मोहम्मद जे कने न्याणीअ खे 2 मिंट उथारण में देरि कंदुमि त मुंहिंजी उम्मत साल लॻाए छॾी। अल्लाहु अकबर बीबी फातिमा पूरी मानी भी न पचाई बोरची खाने में अटो थाल में पियो आहे नबी से निकाह कराए छॾियो। दुआ कयो त सभिनी जी न्याणियुनि खे अल्लाह ताला सुहिणा रिश्ता नसीब कराए। आखिरी गाल हजरत यूसुफ तो फरमायो न औरत मां ते इल्जाम आयो वरी चवे थी इल्ला युसजन औ अज़ाबुन अलीम। अजीज मिस्र तो चे मां जो यूसुफ जो चेहरो ॾिठो त मुंहिंजी दिल जे ज़मीर फ़ैसिलो कयो हेड़ो हसीन चेहरो त गुनाह करे ई नथो सघे। हे मासूम चेहरो आहे नबी मासूम आहे सहाबा महफूज़ आहे नबी को गुनाह तशा गुनाह जो इरादो भी न थींदो सहाबीअ खे अल्लाह गुनाह जे वेझो न छॾींदो। सहाबा महफूज़ आहे नबी मासूम आहे। माईअ चयो त हिन खे जेल में मोकिल
या हिन के सदा देस औरत कैंची वांगुरु ज़ुबान थी हलाए अन्या तो सदा साबित न थी आगे ही चवे थी जेल में मोकलेस अल्लाह ताला फरमायो ओ यूसुफ घबराए छो तो जंजो रब तेंजो सब जेके रब रखे तेके केर चखे तू मुंजो नारो हयो आ मां तुजी मदद कया तो या अल्लाह किया थींदो कम मां त गुलाम आ हिय भी मुंजी ये भी आका जी घर वारी हो आका मां गुलाम ते इल्जाम आ मां त गुनाह जे वेझो ही न वियो आ रब चयो यूसुफ सामू दिस ज़ुलेखा जी मासीअ जो पुट पींघे में लुडे थो खीर पिया कुबारा व शहीद शाहिदुम मिन आलिहा इन बार दे इशारो कर त मां अल्लाह इन बार के चवा तो तुझी पाक दामनी बयान कंदो खीर पिया कुबारो गलाइंदो पर अल्लाह जो हुकुम अचे देरी नाए अजीज मिस्र भी आयो ज़ुलेखा भी आई यूसुफ भी आयो महलात में ॿिया भी गॾु थिया मर्द औरतूं वज़ीर वुज़रा नंढो ॿार थो ॻाल्हाए केड़ी तकीर कई उन तकीर भी कुरान में लिखी पई आ इनकान कमीसुहु कुद्द मिन क़ुबुलिन फसदक़त व हुव मिनल काज़िबीन नड़ो मासूम बार खीर पिया को पींगे में चवे तो बादशाह दिस जेकने यूसुफ जी कमीज अग्यों फाटला त यूसुफ कूड़ो वा ज़ुलेखा सच्ची आ व इनकान कमीसुहु कुद्द मिन दुबुरिन जेकरे कमीज पोयों फाटला त फकज़बत माई तुजी कूड़ी आ व हुव मिन सादिकीन यूसुफ सच्चो आ फलम्मा रआ कमीसहु कुद्द मिन दुबुरिन जरे डिठो त कमीस त पोयों फाटल आ त ज़ुलेखा जो कंध हेठ थी वियो त मुंहिंजो गुनाह ज़ाहिर थी पियो बादशाह कावड़ में अची चवेस तो काल इन्नहु मिन कैदिकुन्न यो सॼो मकर तव्हां औरतुनि जो आ यूसुफ पाक आ इन कैदकुन्न अज़ीम औरत वॾी मकरेल थींदी आ मुड़स खे आऊंठे ते खेॾाईंदी आ असांजे शिकारपुर में हिकिड़ो दोस्त आहे मुंहिंजो मौलवी जिन करदो आहे मांखे जैसे हबीबुल्ला शाह 100% में 90% औरतूं असांजे ईंदियूं आहिनि माण्हू वठी ईंदा आहिनि त हिनखे जिन आहे पर अलाह जो कसम आहे जिन आहे ई न मकर आहे मकर कॾहिं चवंदी कलंदर ते वठी हल कॾहिं चवंदी हिन दरगाह ते वठी हल हिन दरगाह ते वठी हल तव्हां मकर खे सम्झो ई नथा चङनि भलनि खे मायूं आऊंठे ते खेॾाइनि थियूं हा दिलि सां लॻी वेंदी ॻाल्हि खिलनि था औरत वडी मकरेला अल्लाह अकबर मकर को बचो हजरत यूसुफ तो फरमाए मां पंहिंजी जवानीअ के गुनाह को बचण जे लाइ रब के चमकाल रब सिजनु अहब्बु इलैया मौला मूंखे जेल में राय पर माइन को परे कर इन जेके गुनाह जो दावत ॾियनि मिस्र जूं औरतूं हेॾे तक जाए ॿ जुमला तो चवां आख़िरी ॿुध ईमान ताज़ो थींदई यूसुफ पंहिंजी हुस्न जी जवानीअ के गुनाह को बचण जे लाइ 10 साल जेल क़बूल कयो घणा साल 10 साल जेल क़बूल कयईं त मतां को गुनाह थी वञे माइन जे मकर में अची वञा पाक दामन थी जिंदगी गुज़ारे ऐं हुन नबीअ मूसा अलैहिस्सलाम शादीअ जे करे मिस्कीन गरीब नबी हक़ुमर कोने 10 साल शोएब नबीअ जे घर जी ख़िदमत कयईं मूसा अलैहिस्सलाम निकाह जे करे पाक दामन जिंदगी शादी जे करे 10 साल सोरे जे घर जी ख़िदमत कयईं ऐं हज़रत यूसुफ जवानी पंहिंजी गुनाह को बचण लाइ 10 साल जेल क़बूल कयो पोइ रब इनाम कहिड़ो ॾिनो वमन यत्तक़ि व यस्बिर फइन्नल्लाह ला युज़ीउ अजरल मोहसिनीन रब जेल मों कढाए वरी मिस्र जे बादशाह जो तख़्त ते विहारे छॾियो बादशाह आखिरी वाक़ियो जॾहिं ॾुकर आयो मिस्र में त हिकिड़ो ॿार नौजवान थी वियो वॾो थी वियो यूसुफ अलैहिस्सलाम वटि अन्न वठण आयो यूसुफ जे नौकरनि खे चई त मूंखे कणक जी ॿोरी ॾियो बचनि खे खाराया हुननि हिकु ॾिनी हिन चयो यूसुफ खे चयो त अञा मूंखे वधीक ॾे चए न बाबा बादशाही हुकुम आहे सभिनी खे हिकु ॿोरी ॾींदासीं चए न चओसि मुंहिंजे लाइ वया जेसीं फिलाणो माण्हू आहे हिकु सभिनी खे हिकु था ॾियूं चए भला ईअं चओ यूसुफ खे मूंसां मिलायो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदोमांसि मूंखे अञा वधीक अनु ॾींदो
हल भला बादशाह सलामत। हज़रत यूसुफ वेठो आहे तख़्त ते, ही ॿार नौजवान थी वियो, वॾो थी वियो, आयो ओ साईं मांखे सुञाणे अथो मां केरा? यूसुफ नबी तो जे मां नथो सुञाणा। साईं जॾहिं तो ते ज़ुलेखा जो इल्ज़ाम लॻो हो, पींघे में जे ॿार तुझी पाक दामनी बयान कई, उहो मां आहियां। जॾहिं इहे लफ़्ज़ चए त यूसुफ अलैहिस्सलाम जी अखियुनि मां पाणी आयो। चए जेतिरा मण चवे हिनखे कणक ॾियो, 100 चवे त 100 बोरी ॾियोसि। जो त बचपन में मुंहिंजी पाक दामनी इन बयान कई त अल्लाह ताला वही मोकिली, ओ यूसुफ जे तुझी पाक दामनी पींघे में बयान कई, तू उनखे 100 बोरी ॾियण जे लाइ तयार आ। मां अल्लाह खे भी पंहिंजी जलालियत जो, पंहिंजी इज्जत अज़मत जो कसम आ, जेको बानो रोज़ानो मां अल्लाह जी पाक दामनी बयान करे इस्तग़फ़ार करे, मां भी उनखे गंज ॾेई छॾींदोमांसि। अल्लाह से तव्हां असांजो वेहण क़बूल फरमाए, अल्लाह मुंहिंजो ॿुधाइण क़बूल फरमाए। अल्लाह ताला तव्हां असांखे पाक ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा अल्लाह तू रहीम करीम रब्बा असांजे हथनि खे ख़ाली न मोटाए। असां मेरा आहियूं, गुनाहगार आहियूं, पर बेग़ैरत न आहियूं, तौहीद वारा आहियूं। अल्लाह तौहीद जे सदके असांखे माफ़ फरमा। भाऊ इल्ताफ़ अहमद कोलाची बीमार आहे, अल्लाह उनखे शफ़ाए कामिला आजिला अता फरमाए। मुमताज़ कोलाची बीमार आहे, अल्लाह ताला उनखे शफ़ाए कामिला आजिला अता फरमाए। भाऊ हाजी ख़ान जे लाइ बि दुआ घुरो, अल्लाह ताला उनखे नरीना साले औलाद अता फरमाए। अॼु इरादो करे था वञूं, हाजी ख़ान खे पुटु ॼमंदो, वरी ख़ुशीअ में क़ुरान पढ़ंदासीं इंशाअल्लाह। अल्लाह सभिनी बे औलादनि खे साले औलाद ॾे। मुंहिंजा रब ज़करिया नबीअ खे पोड़प में ॾिनई, इब्राहिम अलैहिस्सलाम खे 120 सालनि जी उमिरि में पुटु ॾिनई, पोटो ॾिनई। रब हाजी ख़ान खे भी औलाद ॾे त वरी ख़ुशीअ में क़ुरान पढ़ूं। मुंहिंजा अल्लाह ही अच्छी दाढ़ी वारा वेठा थी, मासूम ॿार वेठा थी, इन्हनि जे सदके असांखे माफ़ फरमा। मुंहिंजा अल्लाह जमात खे क़ुरान सम्झायो आहे, अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। मुंहिंजा अल्लाह हिन इलाइक़े खे दीन जो मरकज़ बणा, शिरक ऐं बिदत को महफूज़ फरमा। अल्लाह असांखे 5 वक़्त पंहिंजे दर जो सजदो नसीब फरमा। मुंहिंजा मौला असांजूं अखियूं गुनाहनि में, असांजा कन गुनाहनि में, असांजे जिस्म जे उज़वनि गुनाहनि जूं लज़तूं वतियूं। या अल्लाह तू माफ़ न कंदे ॿियो केरु तुंहिंजे दर खां सवाइ ॿियो को दर कोन्हे। में कुॾंदी आहे किले ते, असांजो किलो आहे मुहम्मद रसूलुल्लाह। असां पंहिंजे हुज़ूर साईं जे कुल्ले ते आहियूं, असांजो नबी असांजी शफ़ाअत कंदो। या अल्लाह असांखे हुज़ूर जी शफ़ाअत वारे झंडे जे हेठों जॻह नसीब फरमा। मुंहिंजा मौला ॾींहं राति तुंहिंजे क़ुरान जे लाइ पिया सफ़र कयूं, असांखे सिहत कामिला आजिला अता फरमा। मके मदीने जो सफ़र असांजो आसान फरमा। मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा रब साईं 24 जनवरी ते फ़कीर अमानुल्लाह जो जलसो आहे, अल्लाह उन जलसे खे भी कामयाब फरमा। या अल्लाह जेके भी हिन इलाइक़े जा जलसा रखियल आहिनि, रब उन्हनि खे कामयाब फरमा। मुंहिंजा अल्लाह असांजी ज़ुबान खे ज़िक्र शुक्र सब्र जी तौफ़ीक़ अता फरमा। आख़िरी वक़्तु हुजे जॾहिं पाण ॾे घुराए त असांखे ईमान कामिल सां, एहसान कामिल सां, इस्लाम कामिल सां, असांजो ख़ात्मो कलमे ईमान सां नसीब फरमा। वसल्लल्लाहु तआला अला रसूल ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व अहले बैतिही अजमाइन सुम्मा अजमाइन।